वेलकम बैक नाज़रीन, दादू इशू न्यूज़ में अवांखे भलीकार मां हाँ मंजूर चांडियो। हिते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू सेब के अमले जो कारनामो साम्हूं आहे। पंहिंजे ई पटे भाई शहीद माजिद जमाली जे घर ॿाहिरां वापडा जा अमलदार मीटर चोरी करे विया आहिनि। हिते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू कुछ टाइम अॻु शहीद थींदड़ शहीद माजिद जमाली जे घर ॿाहिरां वापडा जे अमलदारनि मीटर चोरी करे छॾियो आहे। इन बाबति वधीक तफ़सील वठंदासीं दादू इश्यूज़ न्यूज़ जे रिपोर्टर न्याज़ चांडियो खां। जी न्याज़, इतला कजो वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजूर, दादू शहर जो सूमर टाउन आहे, उन इलाइक़े में शहीद वापडा जो मुलाज़िम आहे माजिद जमाली, जंहिंजे घर के सरकारी मीटर मिलियल हुयो ऐं गुज़िरियल कुछ अर्से खां उन जी जॻह मरम्मत पई थिए ऐं 1.5-2 महीना अॻु में ही उहे शिफ्ट थिया हुआ इन जॻह में। उनजी फैमिली बेवा जेका आहे उहा शिफ्ट थी, उनजा मासूम ॿार शिफ्ट थिया त उते लॻल जेको सरकारी मीटर हो उहो सेबको जा अमलदार जेके आहिनि उहे चोरी करे विया आहिनि ऐं गुज़िरियल ॾींहुं जेके आहे उनजी लाइन बि काटे विया आहिनि। जॾहिं अहिड़ी शिकायत जेका आहे इंजीनियर सेबको ऐं उनजे एक्सीएन सेबको ऐं एसडीओ सेबको खे पिणु ॾिनी वई, लेकिन उन बावजूदि उन्हनि वारसनि सां इंसाफ़ न थी सघियो आहे। उन्हनि वारसनि एहतजाज करे ॿुधायो आहे त शहीद मुलाज़िम माजिद जमाली जे घर जो मीटर जेको आहे सेबको अमलदार जेके आहिनि उहे चोरी करे विया आहिनि, जंहिंमें उन्हनि ॼाणायो आहे त लाइन सुप्रीडेंट आहे रशीद मेमण, जंहिंजे चवण ते लाइन में जेको आहे राणो चवाण जेको आहे उहो कनेक्शन उन्हनि जो काटे छॾियो आहे। बिना जवाज़ कनेक्शन काटे वियो आहे, जॾहिं त सरकारी मुलाज़िम आहे, उनजी बेवा आहे जेका पाण उहो हींअर सेबको जी मुलाज़िम आहे ऐं सेबको इंतिज़ामिया उनखे मुड़ुस जे शहीद थियण खां पोइ नौकिरी पिणु ॾिनी। उहा पाण उन सेबको जी मुलाज़िम आहे, पर उनजे घर जो जेको आहे कनेक्शन जेको आहे उहो कटियो वियो आहे। उनजो मीटर जेको आहे उहो चोरी थी वियो आहे। उनजे वारसनि इहो सख़्तु एहतजाज करे ॿुधायो आहे, आला इख्तियारनि खे इहो मुतालबो कयो आहे त जेके सेबको जो लाइन सुप्रीडेंट आहे रशीद मेमण ऐं जेको लाइनमैन आहे राणो चवाण, उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं फौरी तौर ते बिजली बहाल कई वञे। जी वॾी महिरबानी न्याज़ चांडियो, में तफ़सील खां आगाह कयो। नाज़रीन, ते ब्रेकिंग न्यूज़ हुई जेका अवां ताईं पहुचाईसीं। वापडा जे शहीद मुलाज़िम जे घर ॿाहिरां लॻल बिजली जो मीटर चोरी थी वियो आहे। वारसनि सख़्तु एहतजाज कंदे ॿुधायो आहे त वापडा जे शहीद मुलाज़िम जे पटे भाई लाइनमैन मीटर चोरी कयो आहे, जॾहिं त उन्हनि जो इहो मुतालबो आहे जल्द खां जल्द मीटर लॻाए बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं।